त सिंधीअ में छो न ॻाल्हायूं? हाँ, सिंधी हुजी ऐं पाण में अंग्रेज़ी में ॻाल्हायूं, हिंदीअ में ॻाल्हायूं त पोइ सिंधी कहिड़ा थियासीं? मूं लिखियो आहे कि सिंधी आहियो, सिंधियुनि सां पोइ सिंधी छो न ॻाल्हायो? हाँ, सिंधी आहियो, सिंधियुनि सां पोइ सिंधी छो न ॻाल्हायो? अरे पंहिंजनि सां ॿी ॿोली ॿोले छो था पाण लॼायो? बैठो त सिंधीअ में ॻाल्हायो, सिंधीअ में ॻाल्हायो, छो था पाण लॼायो? वतन छॾियोसीं, वेस छॾियोसीं, वतन छॾियोसीं, वेस छॾियोसीं, राज मटियोसीं, खाज मटियोसीं, बाक़ी हिकु निशानी पंहिंजी जग मां सा न मिटायो। यार सिंधीअ में ॻाल्हायो, छो था पाण लॼायो? हाणे पखी हुजनि या पसुनि जी टोली, पखी हुजनि या पसुनि जी टोली, पंहिंजी पंहिंजी ॿोलियुनि ॿोली, घोड़ा हिणकनि, भौरा भुणकनि। अरे तव्हीं त माण्हू आहियो, भेजो त सिंधीअ में ॻाल्हायो, छो था पाण लॼायो? यार छो था पाण लॼायो? हाँ ॾिसो, माखी, मिश्री, खंड, पताशा सभु मिठा आहिनि। माखी, मिश्री, खंड, पताशा, पर मिठी सभिनि खां मातृभाषा। हाँ, मातृभाषा खां मिठी का भाषा थोड़ी होती है। हाँ, माँ जो दर्जो है बोलिए के माखी, मिश्री, खंड, पताशा, मिठी सभिनि खां मातृभाषा, भल सभिनी खे गले लगायो, पर माँ का मुंह न मटायो। यार सिंधीअ में ॻाल्हायो, छो था पाण लॼायो? हाँ, सिंधी आहियो, सिंधियुनि सां पोइ सिंधीअ में ॻाल्हायो, यार छो था पाण लॻायो? अरे छो था पाण लॼायो? यार वाह वाह।